नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पुलिस खाते में कांस्टेबल जी बर्थिन के कलअदम करार ॾेई छॾियो आहे। अदालत सखर डिवीज़न में कांस्टेबल जी बर्थिन ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाईंदे नए सिरे इंटरव्यू करे बर्थिन जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत DIG शिराज अब्बासी ऐं 3 ज़िलनि जे SSPs ते ॿधियल कमेटी जोड़े छॾी नए सिरे इंटरव्यूज़ करण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट सखर पंहिंजे फ़ैसिले में टेस्ट बरक़रार रखी आहे, जॾहिं त IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खां महीने अंदरि इंटरव्यू वठी रिपोर्ट जमा करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत पुलिस बर्थिन में बेज़ाब्तगियुनि बाद हुकूमत पारां जोड़ियल मेरिट लिस्ट खे ख़त्म करे छॾियो आहे। बर्थिन बाबति समूरा आर्डर कलअदम करार ॾिना विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस ज़ुल्फ़कार अली शाह सांगी ऐं जस्टिस रियाज़त अली साहर जी ॿधियल आइनी बेंच ॿुधणी कई ऐं फ़ैसिलो जारी कयो आहे। जी सिंध तरफ़ां DIG एस्टेब्लिशमेंट शिराज अब्बासी, SSP खैरपुर, SSP नौशर फिरोज़ ऐं SSP घोटकी अदालत में पेश थिया। पुलिस जी बर्थिन वारे मेरिट लिस्ट ते छंडछाण बाद ग़लतियुनि जो एतिराफ़ कयो वियो। अदालत गॾियल दरख़्वास्तूं उकलाईंदे पुलिस जी मेरिट लिस्ट ख़त्म कंदे नए सिरे इंटरव्यू करे भर्तियूं करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।